जी नाज़रीन, कंदकोट में अवां सां अफ़सोसनाक हादसे की ख़बर शेयर कंदा हलूं त कंदकोट में अलमदीना पेट्रोल पंप वेझो तेज़ रफ़्तारी सबब बिन मोटरसाइकिलन में आमो साम्हूं टक्कर थी पियो आहे। टक्कर के नतीजे में जेलर मोहम्मद अशरफ भुट्टो थड़े ते फौत थी पियो आहे, जॾहिं त अमाल्ला रफ़ीक अहमद ऐं ख़ुदादाद शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे वारे हंधि मौजूद इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस ज़ख़्मियुनि ऐं फौती जी लाश खे खणाए कंदकोट सिविल अस्पताल पहुचायो। वाक़े जे ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे, जॾहिं त फौती जे लाश जो पोस्टमार्टम थियण बाद लाश वासन हवाले कयो वियो। संदसि लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। इलाइक़े में ॾुख ऐं सोग वारी सूरत हाल आहे त ॿिए तरफ़ आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।